नाज़रीन मां अहम ख़बर का आगाह कंदा हलूं। गेरेलो में सैयद परवेज़ शाह के घर की छित करण सबब संदसि 2 मासूम पुट ऐं हिक धी दबिजी फौत थी विया आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर सुहेल अबड़ो मूजिब सैयद परवेज़ शाह के घर की छित ओचितो धमाके से किरी पई, जंहिं सबब संदसि 13 वरियनि जो पुट काशान, 9 सालनि जो एहतशाम ऐं 7 सालनि की न्याणी बिस्मा मलबे हेठां दबिजी फौत थी विया। शहरनि पहुची लाश मलबे मां ॿाहिरि कढाए वरिता। वालिदैन खे बेहोशी जा दौरा पइजी विया। शहर में सोग वारो माहौल छायल आहे। नाज़रीन मां हिकु भेरो ॿीहर अफ़सोसनाक ख़बर का आगाह कंदा हलूं त गेरेलो में सैयद परवेज़ शाह के घर की छित किरण सबब संदसि 2 मासूम पुट ऐं हिक धी दबिजी फौत थी विया आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर सुहेल अबड़ो मूजिब सैयद परवेज़ शाह के घर की छित ओचितो धमाके से किरी पई, जंहिं सबब संदसि 13 वरियनि जो पुट काशान, 9 सालनि जो एहतशाम ऐं 7 सालनि की न्याणी बिस्मा मलबे हेठां दबिजी फौत थी विया आहिनि। शहरनि पहुची लाश मलबे मां ॿाहिरि कढाए वरिता। वालिदैन के बेहोशी जा दौरा पइजी विया। शहर में सोग वारो माहौल छायल आहे।